पंहिंजे रब खां माफ़ी घुरी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बचड़नि खे निमाज़ी बणा या अल्लाह मुंहिंजे न्याणनि खे पर्देदार बणा या अल्लाह असांखे हराम खां भला बचाए असांखे हलाल जी रोज़ी ॾे असांखे बुराई पुछड़ाई खां बचाए असां ते ख़ुदा जो आधी रात जो ॿिया सुता पिया हुजनि तूं पंहिंजे रब खां या दुआ घुरी रब क़बूल कंदो या न कंदो दोस्त अबे के पहचान में टेम लगंदो अमड़ के अजीजन करीबन के रब्बे दो करीमार को दर्द वारी ता कण तुंजो कमा रब कमी परचो वेठो सुभान अल्लाह अज वडाडो सोनो मौको अल्लाह दिनो एड़ो सोनो प्रोग्राम तवा सा के नसीब जो खबर तो बिटाई गोट छा फरमाया था के त पान त मनन के ही मोट जे कदे मानू बिटाई फरमाए तो त कत में कंब में अथई तोरण वाला दिखा जे कदे को पिशेमानी भली फखर करे 60 साल इबादत करे पर जे कदे आजिजाई करे हेड़े जलसे में दुआ करे त अल्लाह 60 साल जे गुनाह जी भी माफी अदा फरमाए सुभान अल्लाह बेशक अज़ाज़ील वारी इबादत कम जी ना है पर इबादत वा कम जी आज में न्याज़ निवड़त हो हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु दरवाजे ते कन्नन ते रब जो कुरान पोतो बा दरवाजो खड़काई भेण दरवाजो खोलियो भेण सा एतरो विडियो बा ओए ते उने टेम ते ना कुरान पाक न सूरत में जमल थियल न हो तख्तन ते लिखियल हो फरहन ते लिखियल हो खबर हजरत उमर साईं इस्लाम ते ना आयो बा भेणीए सा विडियो बा ओए तनूर बाह जी परंदड़ आहे ओए तख्तियों खड़ी करे उन में उछलाए जय वत में हजरत उमर पंहिंजी भेण के एतरो मारे थो बेहोशी जा दौरा आहिनि होश में आया हजरत उमर तो फरमाए भेण ने कुरान मा कलमे मा मुस्तफा जे दामन मा हथ कढ भेण अकल ॾेई चए थी उमर खबरदार थी जय खिताब जो तू पुट मान जी धी माया ये हिकड़ी जान चा हज़ारे जानियो कुर्बान कंदस कुरान कलमे के कोन छॾी सुभान अल्लाह ओ मुसलमान जरा गौर कर अज मस्जिद में इंतजार में होटल भरिया पिया गर्मिन में साह पिया था वञन गरीब में गरीब मस्जिद हुजे पाड़े वारा वो भी सोलर जी प्लेट लगी पईया उते पेंटी लगी पईया पखो पियो तो हले वञ त पगर सुकी वञे पर शैतान तो जेला पर्दा विधान अल्लाह जे घर दे पंदु न बात अदरात ताई दोस्त बैठा न होटलन ते मेज खाली काने का पोदा पैती पे त साई पूरी कान थी पे बीमारियों वधी वन अज एक असा जे पाड़े में तजियो थियो उन अमड़ सगोरी जेका वफात करे वई उन जा बई गुर्दा फेल हुआ मशहूर हाई स्कूल जा उस्ताद आन साईं नज़ीर अहमद बशीर अहमद वो व्यवहार करे थई रात में सखर व्यास पर उन अस्पताल में 4 बजे वा डायलिस शुरू कंदा आहिनि जेका हर रोज 500 माण्हुनि जी डायलिस दे जरा गौर कर त यार को एकड़ी सखर वारी अस्पताल है अजा बियो कराची जा सिंध त पंहिंजी बियो मुल्क त पंहिंजी जाइ ते यानी एतिरियूं बीमारियूं ऐं तकलीफ़ूं वधी वयूं आहिनि एतिरी परेशानी वधी वई आहे त असां तव्हां जे मथां हक़ थो वठे लॻे त जॾहिं इन वाट में फ़ाइदो नथो पवे तव्हां वापार कंदो न पर वापार में नुक़सान थींदो उन वापार जा हथ कढंदो अदाए तू व्यापार पियो करी ॾाढो तेज़ी सां कर ख़बर अची यार वो नुक़सान ही नुक़सान हुयो हाणे वरी ॿियो को अरे दोस्त एतिरी उम्र गुज़री अथई इन होटलन मां फ़ाइदो कोन पई इन व्याज हलाइण मां फ़ाइदो कोन्हे इन रुश्वत मां फ़ाइदो कोन्हे इहो च्वाजा जेके रखिया अथई मेज़ इन्हनि में फ़ाइदो कोन्हे हाणे मोट रब जे क़ुरान ॾे त बहारी थी वञे हाणे मोट कर अल्लाह जे घरनि ॾे हाणे मोट कर अल्लाह जे ज़िक्र दे हाणे मोट कर महबूब जे दुरूद दे वो तू अठे ॾियारे जी मुखे मयार ॾेई वञा जे करे तुंहिंजा मसला हल न थियनि या तोखे सुकून न मिले सुकून दुनिया दौलत में इन बुराई पिछड़ाई में कोन्हे जे करे सुकून रखला त रब जे क़ुरान में सुकून रखे एतरे में हजरत उमर साईं जॾहिं पंहिंजी भेण की एॾी बहादुरी ॾिठई त भेण थी चए त उमर जंहिं किताब जो तूं पुट मां हुनजी धी आहियां मुंहिंजी जान छा हज़ारे जानियूं वञनि क़ुरान खे न छॾींदसि कलमे खे न छॾींदसि मुस्तफा जी दामन
करीम जी दुआ बि घुरियल वरी कन ते रब जो क़ुरान बि पहुतो हज़रत उमर हसन जी कावड़ धरी थी जे भेण उते जो ते ॾिसो क़ुरान पाक जो मौजूज़ो जल्दी हथ में तलवार है अबू जेल जे कबीले वारा बीठा आहिनि इंतज़ार में त एॾो वञे थो मुस्तफ़ा करीम खे शहीद करण एॾो भेण खे थो चए भेण भला महिरबानी करे जेको अल्लाह जो क़ुरान पढ़ी थी इन जी ज़ियारत त कराए इहो भला मूंखे हथ में त ॾे भेण चयो उमर तूं अञा मुस्लमान न आहीं हिन क़ुरान पाक खे पाक हथ लाहींदा आहिनि पहिरियों वञ तूं दारे अरकम में बिठे बैतुल्लाह शरीफ जे परसा हिकिड़ो ग़ार आहे उन में मुंहिंजो महबूब मदीने वारो घोट चोॾहीं जे चंड वांगुरु चेहरो चिमकेस थो पियो वञ पहिरियों मुस्तफ़ा ते कलमो पढ़ी आ पोइ उमर हे क़ुरान तुंहिंजो आहे तूं रब जे क़ुरान जो सुभान अल्लाह हज़रत उमर साईं पशेमान थी करे हथ में तलवार है सिद्धो ने दारे अरकम जे दर ते पहुतो बा उन वक्त में महबूबन करीमन जे दर जी कुर्बानी हजरत अमीर हमजा साईं दई रहा है इतने में साहब चयो या रसूल अल्लाह हजरत उमर अचे तो हथ में तलवार तसे अल्लाह केड़ो ख्याल तसे मुझे मुस्तफा के अल्लाह जानायो त मुजा सोना कल जेका तो दुआ घुरिया मां अल्लाह कबूल कया सोनो उमर तो मुस्तफा जो गुलाम थण तो अचे सुभान अल्लाह गुलामी गुलामी आन जंहिंखे लगे तो न का पुछा बेशक हजरत अमीर उमर आयो अजी गोड़ा भनी करे बैठो वा हाणे अखिन मां नीर पानी जा वहन था रब जो कुरान ॿुधी आयो आजो मुस्तफा करीम जो चेहरो वा पाण फरमा उमर कर खबर कीअं अचण थियो वा या रसूल अल्लाह अचां त कंहिं ॿिए इरादे सां पियो शिकार करण जे सां पर रब जे कुरान तो मुस्तफा जो शिकार कराए छॾियो आहे सुभान अल्लाह हाणे देर न कर हथ वधाए उमर खे बि कलमो पढ़ा मूंखे बि मुसलमान बना मदीने वाले घोट देर न कई हजरत अमीर उमर के कलमो पढ़ायो साहबा कराम खुशिया में नारे तकबीर आया सची मक्के पाक में वा नारे तकबीर जो आवाज गूंजी उठो सुभान मथा नमाज जो टाइम आयो हजरत उमर अर्ज कयो मुझा आका जे इस्लाम दीन ते उमर आयो वा वो सच्चो वा आओ उमर पाण पर अर्ज कई त सोना हाने लिखी नमाज पढ़न जो टाइम गुजरी वियो एक के हुक्म कयो त आजान चवे तू मुस्तफा इमाम थी मां ता जो पहरेदार मक्के पाक में इसा त मक्के जे केड़े मुशरिक जे के ताकत है जो तो मुस्तफा जे सामो अचे तेरी मल खबर पई मिठे बैतुल्लाह में अल्लाह अकबर जा आवाज अची वया सुभान अल्लाह ही छाए रब जे कुरान जो वायसा वशिफाउल लिमा फिस्सुदूर अल्लाह बेनबर ते फरमाए तो इन कुरान में सीनन जे बीमारी जे लामाला शफा भी रखराई है असा लखे रुपया बीमारन ते खर्च कयासी पर रब जे कुरान दे तवज्जो न कयोसी ए रब जो कुरान हो वा जो इन में तू अकीदो रखंदो वञ रुगो अलहम्द शरीफ जे को वन इन में एतरी शफा है जो दुनिया जे सभनी डॉक्टरन जा इलाज कर त एतरी शफा को न मिले उन का बाद में हुदम व रहमतुल लिल मोमिनीन इन पर अल्लाह फरमाए तो ए कुरान पाक मोमिनन जे लाए हिदायत भी बन जी आयो वा त यो कुरान पाक मोमिनन जे लाए रहमत भी बन जी आयो उन रहमत वारे कुरान हिदायत वारे कुरान जा हाफिज सगोरा तवन जे अखन जे सामू हाफिज कुरान जो केतरो मकाम हदीस पाक में चतो त क़यामत जो ॾियारो एड़े दर्दनाक ॾींहं में जाते नफ्सी नफ्सी वारो आलम हो हाफिज कुरान जे पीउ मां अब्बे अम्मा के अल्लाह ताला बिना हिसाब किताब जे एड़ो नूरानी इज्जत जो ताज मथे ते रखराईंदो जंहिं जी रोशनाई मदीने वाला साईं फरमाईंदा सच्चाई चंद्र का वधी के चिट्टी हुई महशर जे मैदान में को हिकु बि हाफिज जा वालिदैन त कोन हूंदा लखे कुरान पाक जा हाफिज गुज़रल रबीउल अव्वल जे 17 तारीख अल्हम्दुलिल्लाह असांजे मदरसे में 24 कुरान पाक जा हाफिज तैयार थिया सुभान अल्लाह
इहो त हिकु मदरसो, ॿिया केतिरा मेड़ में मदरसा, अवां जे थरड़ी मोहब्बत में मदरसो, ॿिए हंधि मदरसा, त क़यामत जे ॾियारे हिकिड़ा पंहिंजे पघर में पिया बुरंदा, पर हिकिड़नि जे पंहिंजे बचड़नि जे महिनत जे कर नूरानी ताज औरतुनि ऐं मर्दनि खे महशर जे मैदान वारा हैरत में अचे पुछंदा त ही केरु नबी आहिनि, को असाबाल के आहिनि, जवाब ईंदो न, हे ॾुखे वक़्त में पंहिंजे बचड़नि खे वठी वञी पंहिंजे मदरसनि में छॾियऊं, हिननि जा बचड़ा नाज़रा क़ुरान पढ़ी यादि कयूं, अॼु अल्लाह ताला उन्हनि जे पीउ मां खे इहो एज़ाज़ अता फरमायो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हाज़िरी, मुर्शिदों से मुसलमान जरा गौर कर, गर्मिन सर्दन में पढ़िया उन्हनि जा बचड़ा, बुख ते सुख ते रहिया तॾहिं ते उन्हनि जा बचड़ा, सालनि जा साल उस्तादनि जा दड़का मारू झले करे पढ़िया उहे, जॾहिं उन्हनि जे अब्बे मां जे मथां रब एॾो करम थो करे त उन हाफ़िज़नि जे मथां केॾो करम हूंदो, केॾी महिरबानी हूंदी। किताब लिखनि था त हाफ़िज़ क़ुरान पाक जो हिफ़्ज़ करे वरी रब जे क़ुरान जो आमिल बणे, जीअं रब जो क़ुरान हुकुम करे हाफ़िज़ क़ुरान उहो ई करे, नमाज़ जो 5 वक़्त पाबंद हुजे, शरीयत जो पाबंद हुजे, जंहिंखे क़ुरान हलाल चइबा हलाल सम्झे, हराम खे हराम सम्झे, अहिड़ो हाफ़िज़ क़ुरान जंहिं वक़्त में वफ़ात करे ऐं पंहिंजे क़बर जे मथां कांधी खणी विधा आहिनि। हदीस पाक में अचे थो अल्लाह ताला ने कब्र वारी मिट्टीअ सां मुखातिब थी अल्लाह फरमाईंदो आहे, ऐ ज़मीन ज़रा गौर कर, मुंहिंजो आम माण्हू न पर उहो तो में महिमान थियण वारो आहे, जंहिंजो सीनो मूं रब जे क़ुरान सां भरियल आहे। ज़मीन जवाब ॾींदी आहे, मुंहिंजा रब तो मूंखे सुञाणप ॾिनी आहे, इन हाफ़िज़ क़ुरान खे क़यामत ताईं मां बि ईअं सुखो सताबो रखंदुसि जीअं नंढड़ा में पंहिंजे अमड़ जे हंज में हूंदो। जंहिं हाफ़िज़ क़ुरान खे कब्रिस्तान में दफ़न कर क़यामत ताईं उन जे मथां अज़ाब खजी थो वञे। हाफ़िज़ क़ुरान जे क़ब्र जी मिट्टी जी तस ए कब्रिस्तान ताईं पहुचे, उतां अज़ाब खजी वञे, हाफ़िज़ क़ुरान के शहर जे परसां लंघे, उन शहर वारनि जे मथां मुसीबतूं डरी वञनि, पर जंहिंजे ॻोठ में पैदा थियनि उन्हनि जे मथां केॾो करम आहे। तंहिंजे करे दोस्तो भली तव्हां पंहिंजे बचड़नि खे हक़ हलाल जी रोज़ी बि करायो, दीदी तव्हां दुनवी तालीम बि करायो, पर उन सां गॾो गॾु रब जो क़ुरान ज़रूर पढ़ो। भला हाफ़िज़ न थियनि, आलिम न थियनि, नाज़रा त क़ुरान पढ़नि न, हेतिरा हेॾा सारा घुमंदा अथनि फिरंदा अथनि, पुछा कर त जेकॾहिं तुंहिंजो 5 रुपए जो नुक़सान कजनि त आपे खां निकिरी वञी, पर तुंहिंजो बच्चो हेॾो सारो थियो रब जो क़ुरान न पढ़ियो, ॿिए मां खे फिक्र ई कोन्हे। अदा या जेको पंहिंजे औलाद खे सुधारे थो, हक़ीक़त में इहो पंहिंजे लाइ थो चङाई करे। छाजे कर हदीस पाक में अचे थो क़यामत जे ॾियारे हिकिड़ा अहिड़ा मदीना वारा ॻोठ फरमाईंदा, मुंहिंजा उम्मती क़ब्रुनि में पहुचंदा जंहिंजे अमालनामे में हिक बि नेकी न हूंदी, पर क़ब्रुनि मां उथंदा त जबलनि जहिड़ियूं नेकियूं उन्हनि खे नज़र ईंदियूं। पुछा कंदा त या इलाहुल आलमीन नेकियूं कंजूं, अल्लाह ताला फरमाईंदो बाना तुंहिंजूं, या अल्लाह मां त दुनिया में एतिरियूं कयूं ई कोन। अल्लाह ताला फरमाईंदो मूंखे ख़बर आहे, पर जेको साले औलाद पोयों छॾियां तुंहिंजे लाइ दुआऊं मग़फ़िरत जूं घुरियई, मां अल्लाह उहे गॾु करे इन नेकियुनि जे सूरत में ज़ाहिर कयूं। तंहिंजे करे दोस्तो अॼु सभु जी इरादो अञा शादी न कई आहे, अॻ में इरादो आहे त पुटड़ो ॼमे, हेॾो ऑफिसर कयां, को कारोबार जो माहिल कयां, को हराम हलाल जी दुनिया ठिक करे, को बंगला गाॾियूं कनि। अदा इहे बंगला गाॾियूं हिते हूंदई, हे क़ुरान वारी डिग्री क़ुरान वारनि सां क़ब्र में बि गॾी हलंदी, इहा क़यामत में बि गॾी हलंदी। तंहिंजे करे रुगो तव्हां इन नंढड़नि ते नज़र न कयो, पर तव्हां पाण जेके दोस्त वेठा हो 30 40 साल 25 साल उमिरि थी आहे, पर जेकॾहिं रब जो क़ुरान न पढ़ियो ई शर्माए न,
रुगो 24 कलाकन में एकड़ो अध कलाक कढी करे तू थरड़ी ताई पहुंच तुझे गोठ में को पड़ियला शर्माए न तू ते मानू ॾिसो था पंहिंजे रोजगार जे लाइ गिटियूं तो सफ़ा करे नालियूं तो सफ़ा करे छा उहे तव्हां सां जहिड़ा इंसान न आहिनि रोज़ी आन पर उते शकी नथा अचनि पर सोना जेकरे कब्र में पहुची ऐं मलाइक पुछनी कंहिंजो उम्मती आ चवी सैयदुल मुरसलीन जो उम्मती आ कंहिंजो बानो आ अल्लाह जो बानो आ पर ख़बर भला रब जो क़ुरान पढ़ियो अथई या न ऐं उते चई त न पढ़ियो अथमि त पोइ केॾी शर्मदाई थी पवे तंहिंजे करे यार वक्त ही बेरोवा आगाह अपने मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का बल्कि खबर नहीं दिल में तो वॾा इरादा आहिनि 100 साल जीअंदासीं हीअं कंदासीं हीअं पर यार इहो अहिड़ो अटल फ़ैसिलो मौत जो आहे जो हिकिड़ी घड़ी पलक जी बि मोहलत कोन थी हलो को ॾियारो असांजी तव्हांजे घर में असांजो अबू अमा घुमंदा हुआ असांजो ॾाॾो ॾाॾी घुमंदा हुआ असांजा भाइर हुआ असांजूं भेनरूं हुयूं असांजूं न्याणियूं पुटड़ा हुया पर यार अॼु नज़र कर त जो अङण खाली लॻा पिया अॼु नज़र कर त उहो अबे जो चेहरो कोन्हे अॼु नज़र कर त जीजल अमड़ जो चेहरो कोन्हे अॼु नज़र कर त उहे गुलनि जहिड़ा बचड़ा नज़र नथा अचनि ऐं दोस्त कल्ह उन्हनि जो वारो सुभाणे तो असांजो बचण वारो आहे बुख पकी पई आहे टिकेट ओके लगी पई आहे रुगो सीट मिलण जी देर आहे इहो कारो कलर आहे जाते न अबो कम हूंदी न अमड़ हूंदी न दोस्त यार जन सां होटलनि ते मजलिसूं करी थो जन मोबाइलुनि खे 2 बजे ताईं हलाए व्हाट्सएप ते कचहरियूं करी थो अरे यार केर कम न ईंदी ने सोड़ी सामी में जेकरे कम ईंदी रब जो क़ुरान कम ईंदी नेक अमल कम ईंदई या 70 भेरा कबर आवाज दी दे ताए जमुते घुमण फिरण वारा मां उंदा ही कोठी आया रब जे कुरान जी तिलावत कर त मां रोशन बणजी वञा मां अकेली कोठिया नमाज 5 वक्त पढ़जी त मां तुंजो तो जो साथी जार करे छया एड़े नमूने सा या कबर 70 भेरा रोज पर असा इंसान के परवाह ही काने एड़े दौर में हलूं था पिया तंहिंजे करे जो तव्हां के मौक़ो मिलियो बा अल्लाह वधीक तौफ़ीक़ ॾे हिकु त पाण खे हराम खां बचायो ज़ुल्म खां बचायो कूड़ खां बचायो बुराई ग़ीबत खां बचायो पर ज़ुल्म ज़्यादती खां ऐं अल्लाह तौफ़ीक़ ॾे जो हिन भलारी महफ़िल क़ुरान जी महफ़िल में अॼु दिल में इरादो कर रब तौफ़ीक़ तूं ॾे सुबह खां वठी करे नमाज़ शुरू कंदासीं सभई चओ इंशाअल्लाह ताला मुझा रब तौफ़ीक़ तूं ॾे बाक़ी हाणे जेके पंधड़ा होटलन ते कंदासीं होटलन ते न ज़रूरत पई त वञी चांहि पी मोटी ईंदासीं बाक़ी जेको टाइम मिलियो तो रब जे घर खे आबाद कंदासीं अदा चए शहर जी जहमाल जी मस्जिद आबाद आबाद रात जो दुआऊं कंदी आहे पर जेका गैर आबाद हूंदी आहे पाड़े वारनि खे पिटींदी आहे अलाह तव्हां खे गमन खां बचायो हूंदो त ॾाढा ॾुखिया दौर हले थो ॾाढे ॾुखे दौर में हलूं था पिया तमाम तकलीफ़ जो दौर हले थो पियो हिकु अल्लाह जो प्यारो बानो सफ़र ते वञे पियो हिकु बाण जो शहर उते वञी पहुतो ॾिठई त दर बंदि लॻा पिया आहिनि मस्जिद अल्लाह जो घरानी उते सुतो तहजुद जो टाइम थियो वुज़ू करे तहजुद पढ़ियई ओचितो आवाज़ आयो त या अल्लाह इन शहर वारनि खे बर्बाद कर या अल्लाह इन शहर वारनि जी रिज़्क़ रोज़ी में तंगी कर या अल्लाह इन्हनि खे बीमारियुनि मुसीबतुनि सां वरतल कर जाॾे काॾे नज़र करे त आवाज़ काॾों थो अचे अल्लाह जो प्यारो जो तवज्जो करे त मस्जिद जे दीवारुनि मां आवाज़ थो अचे दीवारुनि मां थो आवाज़ अचे सुबह जो टाइम थियो चौराहे ते बीही करे आवाज़ नहीं हिकु अजनबी हिकु अल्लाह जो प्यारो सॼे शहर वारा सॼो राति जो आवाज़ ॾिनी ओ मुसलमानो अल्लाह जो घर राति जो कहूं वेठो थो करे ए कुकू वेठो थो करे तव्हां खे पिटे वठो वेठो वक़्त ई वेरो अथव पंहिंजे रब खे राज़ी कयो अल्लाह जे प्यारनि जे ज़ुबान में अल्लाह असर रखाईंदो आहे बस उन ॾियारे खां वठी तौबा ॿुधिया नंढा वॾा बस ये नमाज जो टाइम थे त जल्दी कमकार छॾे करे अल्लाह जे घर में बीठा ये नमाज नफल ज़िक्र अज़कार साल गुज़रियो अल्लाह जो प्यारो बानो पर ये सैर सफ़र कंदे उन ॻोठ में आयो रात मस्जिद में थी जेॾी महिल आधी रात जो टाइम थियो तहजुद जे लाइ वियो ओचितो ॾिठी त आवाज़ या अल्लाह जीअं शहर वारनि मूंखे आबाद कयो आहे इन शहर वारनि खे आबाद
तवज्जो करे त बेहदम आवाज न आए मस्जिद जे दीवारन में आवाज तो तंजे करता घणाई मुलन मौलविन को तावीज़ वरता थई चिल्ला काटिया थई फिर त वजीफा मुर्शिदन दे पंध कया थई पर मुर्शिदन जा पंध तडे सजाया न जरे नमाजी बनजी मुर्शिदन जा पंध तडे सजाया न जरे अबियमा जो एहतराम करी मुर्शिदन जा दरबारन दे वणन तडे सजाए वाजन शरीयत जो पाबंद बचड़ो जमई न अठ ॾियाड़ा तुहलन शरनान साए को साउडन दे न अल्लाह तो के बचड़ो बुलन जड़ो जे त ये नात खाना घुराए करे वाए सकरा सुभान अल्लाह अल्लाह ये पुत्र नेमत न अल्लाह वया नेमत अल्लाह ता फरमाए त राजी बुन के करनो वन त इंशाअल्लाह ताला आखिरी गाल नमाज जे बारे में तो असा जे मुस्तफा ते कलमो पढ़ियो बा मदीने वाले गोट फरमाता नमाज मु मुस्तफा जे अखिन जो ठार बी हदीस पाक में चे तो सहाबा कराम वेठा ने ताजदारे कायनात फरमायो साहब जे कने जे घर जे परसा आडो बाउ जे पानी जी नर पंचवत दी रात जो कोन में बेंजे चांद जे बदन ते मेरगी रंदी न या रसूल अल्लाह पान फरम जे नमाज़ी जो मिसाल उम्मती जो ने पानी में वेंजण वारे वांगुर आहे जेको पंचवत नमाज पढ़ंदो बा अल्लाह ने नमाज जे सदके उनके गुनाह जे मेरगी को बचाए छडींदो आहे अल्लाह कदो पान नमाजी थींदो तवा जा बचड़ा भी नमाजी थींदो पर हर शय पंजे मरकज खां मिलंदी आहे त यो दीन दीनदारन खां मिलंदो बा इश्क मोहब्बत मदीने वाले गोट जी मदीने वाले साईं जे आशिकन खां मिलंदी आहे अल्हम्दुलिल्लाह ए जेके बसा जे आले सुन्नत जो दरबार उन सोदाई सभई फैज़ वाली दरबार ए जेके अल्लाह जा प्यारा पर जेके जाथो फायदो पंदो आ वो उन जी गाल कर असा ए जेके नूरानी चेहरा बुलंद जड़ा दिसो था ये सखी सैयद वक्त जे बहादुर कलंदर सोने कंबर वाले गोट जे फैज़ सा फैज़ियाब चला तो अल्हम्दुलिल्लाह जेको 100 साल जे करीब उम्र मुबारक वो भी जेवत में डेडी मौला का निकरंदा है अल्लाह सैयद जे चेहरे के चोरी जे चंद्र वांगुर चिमकायो जेको अजब तमामी तो समय तमा के एड़ा साहिल मिलंदा वो बीमारन वारो वो तकलीफ नारो बस ये जो सोना सैयद हथ पंजे रब जे हुजूर में खणंदा बेड़ा ही पार थी दा केतरा साईं जन के डॉक्टर ने मर्दन औरतन के ला इलाज कयो त तमा के 20 साल थी विया ने औलाद जा 84 में कोने में हाफिज कुल मोहम्मद इंगोरो फुलजी स्टेशन असा जो दोस्त शादी कई 15-20 साल गुजरी विया औलाद कोन मुर्शिदन करीम जे हुजूर में आयो अची करे रोई नहीं पान फरमायो बच्चा रोई छो कि भला ये गाल आए औलाद कोन तो थे डॉक्टरन का चकास कराई तमे चवंदा तू जा तुजी घरवारी तवा में 84 में कोन ने जेमा औलाद थे साईं जन मुर्गी फरमायो पुट डॉक्टरन जे तमे चाहे शे इलाज तमे अल्लाह जे प्यारन जी दुआ हुंदी आ बाकी दुआ न्याण ने पुत्र देण वारी अकेले अल्लाह जी ज़ात अकेले अल्लाह जी ज़ात केतरा मसलक वारा असा सुन्नत जमायत ते तानो कंदा ने ते बुजुर्गन ते वणन था पूजा था कने हिय था कने असा अलेले चौंदा अल्लाह जे प्यारन जे दरबार ते वणो शरीयत जे दायरे में उते वणी करे तवाफ ना इन करना उते वणी करे बुजुर्गन जे चावटन ते सजदा ना इन करना उते वणी करे गैर शरीक में ना इन करना उते वणी तू रब जो कुरान पढ़ वो कुरान पढ़ी अल्लाह जे प्यारे के भक्त उन जा भी बेड़ा अन्या वधिक दर्जा बुलंद थियन त तुंजा भी बेड़ा पार थी बाकी वडा चढ़ा वदा जान वणन साजी डम डम कर पीरो उनके चाहे जे बुजुर्ग के सुजाग था बाजे को चढ़न वजाण सा सुजाग दिंदो सो तुजा कड़ा मसला हल कर जरा गौर कयो न पर ये हथराद उठायल है बाकी अल्लाह जे प्यारन जे दरबार दे अदब सा वणो एहतराम सा वणो उते वनी वसीला वठी दुआ करो त या अल्लाह ए तुजा नेक बना इनन जे सदके सा पे औलाद अता फरमाए बाकी दुआ जेका गुरबिया न वा फकत का अल्लाह जारो गुरबिया न्याणी दे पुत्र दे के न दे उन जी मर्जी आहे त वो असा जे मुर्शिद जे हुजूर में आयो साईं जन अल्लाह जे हुजूर में दुआ मुजा मालिक
तो के पंहिंजे सोने महबूब मदीने वारे घोट जो वास्तो इनके डॉक्टर ने लाए जा इलाज कयो पर मुंहिंजा मौला जे करे तू करम करी तो तू जानो केड़ी देर आहे हाफिज साहब मोटी आयो पीरो अल्हम्दुलिल्लाह घरवारी के उम्मीदवारी दस गुलन जड़ो पुटड़ो जाओ साईं जन वजन प्या कराची खणी करे बिठो बाबा साहब तवा जी तो आसा अल्लाह दिनो पाण पर हाफिज खबर है ना अल्लाह कदो यो आलिम भी थिंदो सुभान अल्लाह वरी कुछ साल ध्यान कर दादू जे मदरसे में पढ़ी करे आलिम जी दस्तारे फजीलत भी कई थे तई सोनो सैयद मां पांजी गाल के सभई दोस्त शादी लगातार इन आज से शादी कई 7 न्याणी जाए मुर्शिदन करीम जे हुजूर में अजी अर्ज कम त किबला 7 लागी तो न्याणी जान शरीयत जा मसला उठाण बयान जा दुआ फरमायो पाण फरमा पुट परेशान न थी हाने एरा तो कर त नंडो जमदो नालो रखंदो सास मोहम्मद हसनैन वरी पाण फरमाए पुट मा छा चयो आजे बाबा तमा ये फरमाए पाण फरमाए वञो रब करम कंदो अल्लाह जो करम थियो यो मोहम्मद हसनैन जा जन के तवा के अल्लाह जो कुरान में पढ़ी बुधाई सुभान अल्लाह ही मुझे मुर्शिद करीम जी दुआ है अता अल्लाह जी जात गई ऐ दुआ मुझे कंबर वारे घोट जी थी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तौफीक जे हिकड़ो जुमो कंबर वारे घोट जे दरबार मेड़ मां बबे किनी विजू है बेटे जतो ही मां विंदिया एक ॾियारे तैयार थी 11 11:30 बजे पहुंची वञ भली तू हाथों में न मिला अडी खल्क है पर ये वो सैयद जे चेहरे जो दीदार कर नूरानी बयान बुध दुआ में शरीक थी इंशाअल्लाह बेच में दे तो के चवण जी जरूरत कोन 11 बजे को 10 बजे अग में मेड़ में बिठो हूंदे इंशाअल्लाह अल्लाह जे हुजूर में दुआ है अल्लाह ताला ही जे के हक ही सच जी गुफ्तगू कई तो पंजे दरबार में कबूल फरमाए अल्लाह ताला तवाई असा के अमल जी तौफीक अता फरमाए हाने मुख्तसर दुआ घुरी करे वो सभई को बन वने यो बंद जे कोन आखिर में बुलंदो ए जाहिर में त अदे वाजिब अली जो बचड़ो आ पर तमा सभनी गोठवारन जला साथ ता बुधी दादा पियो तो वडेर पाए जो सरदारी जो दस्तारू थींदियो रहंदियो न पर हेड़ो करम अज हिनन के अल्लाह ताला या दस्तार रब जे कुरान जे खुशी में नसीब कई इंशाअल्लाह वडी दस्तार त मुर्शिदन करीम जे हथारों थींदी बाकी गोठ जे लिहाज सां एकड़ी खुशी आ त ता गोठ वारन के भी शौक मोहब्बत पैदा थे अन अल्लाह जे दरबार में दुआ करो जंजो जंजो जड़ो मकसद आ पर खास या दुआ करो ते या अल्लाह सा के गुनाह जी माफी अता अल्लाहुम्मा आमीन या अल्लाह या रहमान या रहीम अल्लाहु आमीन रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम मुझा अल्लाह तू असांजो खालिक ऐं मालिक है तू माबूद ऐं मक़सूद या अल्लाह इन बाबरकत महफिल में गुनाह जा वड़ा बार खणी पहुताऊं असांखे गुनाह जी माफ़ी अता या अल्लाह असांजो वार वार गुनाहन में उथण वेहण जिंदगी असां गुनाहन में गुज़ारिया मुझा अल्लाह जेकॾहिं असांजा गुनाह वॾा आहिनि त तो रब करीम जे रहमत जो बि को दंग दड़ी कान्हे या अल्लाह पंहिंजे सुहिणे हबीब रहमत वारे नबी जे पाक दुआन जो वास्तो या अल्लाह मदीने वाले घोट जे पाक चेहरे जो वास्तो थे महबूब जे गुंबज़ खिज़रा जो वास्तो थे या अल्लाह महबूब जे पाक न्याणी अम्मा खातून जन्नत जे पाक चादर जो वास्तो थे या अल्लाह शहीद करबला जो खून मेड़ थे या अल्लाह असां सभिनी जे मथां पंहिंजो रहम ऐं करम फरमा असां जो बीमारियूं मुसीबतूं दूर फरमा असां के कल्ब में सुकून अता फरमा या अल्लाह असां जा जायज़ मक़सद मुरादूं पूरियूं फरमा या अल्लाह जेके बीमार अतन के कामिल शफा अता फरमा या अल्लाह जेके कर्ज वारा उनके कर्ज खां निजात अता फरमा या अल्लाह जेके बे औलाद अतन के साले औलाद अता फरमा या अल्लाह जेके परेशान हाल उन जो परेशानियों दूर फरमा या अल्लाह न सभनी पंजे बारन के 5 वक्त नमाज पढ़ने की तौफीक अता फरमा या अल्लाह असांजे मायरुन भेनरुन के भी नमाज जी तौफीक अता फरमा शरई पर्दे जी तौफीक अता फरमा या अल्लाह न सारे गोठ के इश्क मुस्तफा सा आबाद फरमा पंजे जिक्र सा आबाद फरमा या अल्लाह असांजे मुर्शिदन करीमन जो खैर असांजे उस्तादन जो खैर फरमा या अल्लाह असांजे अबे अम्मा जी मगफरत फरमा खास पंजे रहमत जो नुज़ूल फरमा असांखे गुनाह जी माफ़ी अता फरमा बाकी जिंदगी असांजी पंजे रज़ा में शामिल फरमा जेकी मंझ जहान से तारीह तगन तुंहिंजे लुत्फ जी अब्दुल लतीफ चवे तो अट कमी आहे कान अदुल कैन पुजाऊं शल फेरो कर फज़ल या अल्लाह जे करे अदुल कंदे असांजी पूरी न पांदी असां तुंहिंजे करम जा मोहताज आहियूं या अल्लाह दुनियादारनि जा दर मल बंद थिया तो रब जे करम जो दर खुलियल आहे
या अल्लाह असांजे दर्द वारियूं तव्हां जो गुंबज़ ख़िज़रा में पहुचा या अल्लाह असांजो सलातो सलाम रहमत वारे नबी ताईं पहुचा मुझा अल्लाह ने रहमत वारे नबी जे पाक दुआन जे सदके या अल्लाह तू राजी थी असांजा सीना सोड़ा आहिनि न असांखे आज़मा जी ताक़त आहे न कंहिं मुसीबत सरण जी ताक़त आहे असां तुंहिंजे करम जा मोहताज हूं सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी सय्यदना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बैठा